अस्सलाम वालेकुम जनाब, मां आहियां इंसाफ़ अली मेमन तव्हांजे मुंहिंजे सिंधी चैनल सम्झो ऐं सम्झायो सां गॾु। जनाब, तव्हां मां घणेई दोस्त अहिड़ा हूंदा जेके पंहिंजे फ़ोटू खे हिकिड़ो नओं लुक ॾियणु चाहिनि था, या उनखे पेंसिल जेको स्केच हूंदो आहे, जीअं पेंटिंग हूंदी आहे, इन टाइप जो ठाहिणु चाहिनि था। त अॼु हुन हिकिड़ी एप्लीकेशन आहे जेका इहो समूरा कमु करे थी ऐं फ़ोटू खे तमामु सुठो लुक ॾिए थी ऐं अट्रैक्टिव ठाहे थी। त उन एप्लीकेशन जी रिव्यू आउं अॼु तव्हांखे ॾींदुसि। मूंखे सुठी लॻी आहे, इन करे मूं चाहियो त तव्हां सां शेयर कयां। उमेदु आहे त तव्हांखे बि सुठी लॻंदी। हाणे जेकॾहिं इहो सभु कुझु तव्हां करणु ऐं सम्झणु चाहियो था त मुंहिंजे हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसिजो, इनशाला तव्हांखे वॾो फ़ाइदो थियण वारो आहे। ऐं जनाब, वीडियो शुरू करण खां पहिरीं मुंहिंजी तव्हां सां इहा रिक्वेस्ट आहे त तव्हांजो ऐं मुंहिंजो सिंधी चैनल आहे सम्झो सम्झायो, प्लीज़ इनखे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण जे लाइ रेड कलर जे बटन खे क्लिक करे बेल जे आइकॉन खे ज़रूरु दॿाइजो। ईअं करण सां ईअं थींदो जो नई मुंहिंजी अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचंदी। ऐं मुंहिंजे वीडियोस खे लाइक ऐं शेयर करणु न विसारींदा। कमेंट्स में लिखो त तव्हांखे मुंहिंजा वीडियोस कीअं पिया लॻनि। को सुवाल आहे त उहो बि मूंखां तव्हां पुछी सघो था। हाणे हलूं था जो कि वीडियो जी तरफ़। जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त हिकिड़ी एप्लीकेशन आहे मोबाइल में जंहिंसां तव्हां पंहिंजी तस्वीर खे हिकिड़ो नओं लुक, अट्रैक्टिव लुक, पेंसिल स्केच ऐं खोड़ सारा नमूना ॾेई सघो था। जेकॾहिं तव्हां ॾियणु चाहियो था फ़ोटू खे हिकिड़ो सुठो अट्रैक्टिव हैंडसम लुक ॾियणु चाहियो था, त उन जे लाइ तव्हांखे पहिरीं हलंदासीं प्ले स्टोर में। प्ले स्टोर खे जीअं ई क्लिक कंदव, स्केच फ़ोटू लिखी खोड़ सारा ई खुली वेंदा। इन में जेको थर्ड वन जेको आहे फ़ोटू स्केच मेकर, इन खे तव्हां क्लिक कयो। ही हिकिड़ी एप्लीकेशन आहे, तव्हां ॾिसी सघो था। इन जी रेटिंग बि तमामु सुठी आहे। थोरो स्क्रॉल डाउन कंदव त तव्हांखे ख़बर पवंदी 4.5 जी रेटिंग आहे ऐं 1 मिलियन माण्हुनि इन खे डाउनलोड करे इस्तेमालु कनि पिया। हिकिड़ी तमामु सुठी एप्लीकेशन आहे। मूंखे सुठी लॻी त मूं चाहियो तव्हां सां बि शेयर कयां ऐं तव्हांखे इनशाला पसंदि ईंदी। हाणे आउं इन खे डाउनलोड करे चुको आहियां। तव्हां इन खे डाउनलोड कंदव, आउं ओपन थो कयां। जीअं ई ओपन कंदव त फस्ट इंटरफेस जो इन ई तरह जो ईंदो। इन में तव्हांखे जेको आहे ॿियो कंहिंखे रिमूव एड्स आहे। जीअं त मूं तव्हांखे ॿुधायो त फ्री एप्लीकेशन आहे, त इन करे एड्स ईंदा, पर तव्हांखे इन एड्स खे कोन्हे करिणो। तव्हां ही जेको गैलरी वारो ऑप्शन आहे, इन खे क्लिक कंदव त ही तव्हांखे मुख़्तलिफ़ फ़ोटू ॾेखारींदो जेके तव्हां वटि मौजूदु ऐं अवेलेबल आहिनि। ॾिसी सघो था इन में मुंहिंजी गैलरी जीअं ई मूं ओपन कई आहे त उन में खोड़ सारा ऑप्शन खुली विया आहिनि, खोड़ सारा फ़ोटू आहिनि। कंहिं बि हिकिड़े फ़ोटू खे तव्हां खणी, ही फ़ोटू आहे मुंहिंजे नंढड़े जो आहे, इन करे आउं इन खे सिलेक्ट कयां थो। जीअं ई सिलेक्ट कंदो त हिन में सभिनी खां पहिरीं तव्हां खां इहो पुछंदो त इन खे तव्हां कहिड़े फ्रेम में रखणु चाहियो था, या केतिरी उनजी जेका आहे इमेज रखणु चाहियो था, क्रॉप करणु चाहियो था, त उहो बि करे सघो था। ऐं इन खे 1 बाय 1 करे मथे जेको राइट जो निशान आहे इन खे क्लिक कंदुसि। जीअं ई क्लिक कंदो त इहो फ़ोटू ठाहिणु शुरू कंदो। ऐं सभिनी खां पहिरियों जेको लुक हिन फ़ोटू खे ॾींदो, मूं जीअं तव्हांखे ॿुधायो त पेंसिल स्केच जो ॾींदो। हाणे तव्हां थोरी देरि वेट कंदव त हिन खे तस्वीर खे जेको लुक ॾिनो आहे उहो तव्हांखे थींदो। थोरी देरि वेट करिणो पवंदो। हिकिड़ी तमामु सुठी एप्लीकेशन आहे जेका फ़ोटू खे जेकॾहिं तव्हां सुठो हिकिड़ो लुक ॾियणु चाहियो था, या उन खे पंहिंजे लोगो जे लाइ इस्तेमालु करणु चाहियो था, या कंहिंखे शेयर करणु चाहियो था फेसबुक ते, त उन जे लाइ हिकिड़ी बहितरीनु एप्लीकेशन आहे। मूंखे सुठी लॻी, इन करे मूं तव्हां सां शेयर करणु चाही पे। हाणे हीअ ॾिसी सघो था, हीअ फ़ोटू खे हिन पेंसिल स्केच में करे छॾियो आहे। हाणे थोरो हिन खे जीअं तव्हां ॾिसो पिया हेठि जेके आहिनि मुख़्तलिफ़ फिल्टर्स ॾिनल आहिनि, फिल्टर जे ज़रिए तव्हां हिन खे मुख़्तलिफ़ ॾेई सघो था। हाणे जीअं मूं हिकिड़े फिल्टर खे क्लिक कयो आहे त थोरी देरि खां पोइ ॾिसंदो त हीअ फ़ोटू जेको आहे चेंज थींदो वेंदो। हिन में खोड़ सारा जेके फिल्टर्स मौजूदु आहिनि। तव्हां जीअं जीअं हिन खे ॾींदा वेंदो त हीअ हिकिड़ो तमामु सुठो पेंसिल स्केच में जेकॾहिं तव्हां कंहिं तस्वीर खे ॾिसणु चाहियो था त उन जे लाइ तमामु बहितरीनु हिकिड़ी एप्लीकेशन आहे। इन खे तव्हांखे आर्टिस्टिक जेको लुक हूंदो आहे, या पेंटिंग्स जीअं हूंदियूं आहिनि, उहे तव्हां हिन खे इस्तेमालु करे सघो था। इन जो फ़ोटू ठाहे तव्हां जेकॾहिं हिन खे
प्रिंट कराइणु चाहियो था त उहो बि कराए तव्हां पंहिंजे महफ़ूज़ करे सघो था। हिन में खोड़ सारा ऑप्शन मौजूदु आहिनि, इनखे तव्हां ट्राई कजो। हीअ तमामु हिकिड़ी सुठी एप्लीकेशन आहे। इन सां तव्हां पंहिंजे फ़ोटू खे हिकिड़ो आर्टिस्टिक लुक ॾेई सघो था, पेंट टाइप जो लुक ॾेई सघो था, स्केच ठाहे सघो था। ऐं तव्हांखे इन फ़ोटू खे जॾहिं स्केच ठाहे पंहिंजे लोगो जे लाइ इस्तेमालु करे सघो था। ऐं खोड़ सारा इन में जेके फिल्टर्स आहिनि, इनखे जीअं तव्हां यूज़ कंदो तीअं तव्हांजी तस्वीर खे हिकिड़ो नओं लुक ईंदो। तव्हां इनखे हिकिड़ो दफ़ो ज़रूरु ट्राई कजो। हिकिड़ी बहितरीनु एप्लीकेशन आहे जंहिंमें फ़ोटू खे तव्हां स्केच, पेंसिल स्केच ऐं ॿिया खोड़ सारा लुक ॾेई सघो था। हाणे जॾहिं तव्हां कंहिं तस्वीर खे लुक ॾियण खां पोइ मथे जेको राइट जो निशान आहे इनखे क्लिक कंदो त हाणे इनखे तव्हां वटि ऑप्शन अची विया आहिनि। उन्हनि में तव्हां इनखे मथे जेके पेंसिल वारा आहिनि इन्हनि सां कलर खे चेंज करे सघो था। ग्रीन कलर ॾेई सघो था, रेड ॾेई सघो था, जेकॾहिं वधीक तस्वीर खे इम्प्रूव करणु चाहियो था। हाणे इन तस्वीर खे जेकॾहिं तव्हां सेव कंदव त हीअ सेव जो ऑप्शन आहे। जेकॾहिं हेठि तव्हां फेसबुक में या ॿी के शइ व्हाट्सअप ते वग़ैरह ते शेयर करणु चाहियो था त बि करे सघो था। इनखे डाउन खे क्लिक करण सां इहा तस्वीर जेका आहे तव्हांजी गैलरी में सेव थी वेंदी ऐं तव्हां उते वञी ॾिसी सघो था। हाणे ॾिसी सघो था जेका तस्वीर असां ठाही हुई उहा सेव थी वई आहे ऐं उनखे उते तव्हां महफ़ूज़ करे कंहिं तरीक़े सां तव्हां उनखे इस्तेमालु करे सघो था। त जनाब अॼोकी हिकिड़ी एप्लीकेशन हुई जेका मूंखे वणी हुई, मूं चाहियो त तव्हां सां शेयर कयां ऐं इन में आउं केसि ताईं कामयाबु रहियसि इहो तव्हां मूंखे कमेंट्स में ॿुधाइजो। हाणे पींदे मुंहिंजी रिक्वेस्ट उहा ई आहे त तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, रेड कलर जे बटन खे क्लिक कयो, बेल जे आइकॉन खे दॿायो। ईअं करण सां मुंहिंजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचंदी ऐं तव्हां उनखे ॾिसी फ़ाइदो वठी सघंदव। ईअं तव्हांखे करणु खपे, छाकाणि जो डेली बेसिस ते का न का नई शइ तव्हांजे लाइ आणींदो रहंदो आहियां जेका तव्हांजे लाइ मुफ़ीद हूंदी आहे। ऐं मुंहिंजी वीडियोज़ खे लाइक ऐं शेयर करणु न विसारंदा। कमेंट्स में लिखो त तव्हांखे मुंहिंजा वीडियोज़ कीअं था लॻनि। को सुवाल आहे त उहो बि पुछी सघो था। इन सां गॾु आउं तव्हां खां इजाज़त वठां थो इन दुआ सां। अल्लाह तव्हांखे ख़ुशि ऐं आबाद रखे। अल्लाह हाफ़िज़।